हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफुर रहीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मुहम्मद का नूर है। न यजीद की रही वो जफा, न इब्न ज़ियाद का वो सितम रहा, तो नाम हुसैन का जिसे जिंदा रखती है करबला। आशिक हुसैन मस्त था यार के दीदार में, कातिल लईन मस्त था खंजर के वार में। दाढ़ी रत रत्यास दंदत मोतिय गुतिया, चोॾीह माह चंद्र जी अपिड़ में पेशानियास। अल्लाह नूरु समावात वल अर्द, जलवो ज़मीनास। कुकरा करबला जा उत्मातर थे मिड़्यास। पटन तारत फुड़ा अलीअ थे उघियास, मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जे। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भी मोराई। ए बुलबुलान हुंचे गुलजार अहमदी,
सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। दुरूद शरीफ आवाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलाजना व मलजना मुहम्मद वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम। बिरादरान इस्लाम, मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, जावेद भी मोराई के अजीज तरीन भाईरो, प्यारी जमात सगोरी अवाजे खिदमत में मुआजिज गुनाहगार रब्बुल आलमीन जे कुरान करीम मां नंढड़ी आयत सगोरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशा अल्लाह ताला मुख्तसर टाइम में आयत सगोरी जो लफ्जी तर्जुमो बिलखुसूस सैयदना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जे शान में संदस मसाइब मनाकिब ऐं शहादत जे मुतल्लिक़ ॿ टे ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश करण जो इरादो आहे। आखिर में दुआ पिनंदासीं रब्बुल आलमीन जे बारगाह मां। रब्बुल आलमीन सोने इमाम हुसैन जे शहादत जे सदक़े में रब्बुल आलमीन असांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमा। रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे महबूब दिलबर ऐं सोने हुसैन जी ज़ियारत नसीब फरमा। रब्बुल आलमीन असांजे नहरनि ऐं दरियान में पानी जारी सारी फरमा। रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब अरबी अजीब सोने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे असहाबन अहल बेतन कामिलन वलियन सालिहन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। अजीज भाइरो, दुनिया जो कानून आहे त कानून इंसान जे लाइ ठहंदा आहिनि। उन कानून खे ठाहिण वारा जुदा हूंदा आहिनि ऐं उन कानून खे नाफ़िज़ करण वारा उहे जुदा हूंदा आहिनि। अदा समझो था न मुंहिंजी ॻाल्हि? असांजे मुल्क में असेंबली आहे। असेंबली हिकिड़ो कानून ठाहींदी आहे, पोइ उन कानून खे नाफ़िज़ वरी अफ़सरान जेके आहिनि, हाकिम जेके आहिनि, पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेही उन कानून खे जारी कंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, इंसान ज़ात जे लाइ, मोमिनन जे लाइ, जेके मुसलमान आहिनि, जन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो आहे,
उन्हनि जे लाइ कानून मुझे रब्बुल आलमीन ऐं मिठे मोहम्मद ठाहियो आहे। बस असांजे लाइ कानून खुदा ऐं खुदा जे हबीब मिठे मुस्तफ़ा ठाहियो आहे। खुदा तो ऐं कादिर ऐं कदीर आहे, जीअं वणेसि तीअं करे, पर खुदा मदीने वारे खे बि इख्तियार ॾिनो आहे त पंहिंजे ग़ुलामनि लाइ जेको वणे सो कानून ठाहे। अज़ीज़ भा, बस मोमिननि जे लाइ, मुसलमाननि जे लाइ जेकॾहिं कानून आहे त उहो रब्बे ज़ुल जलाल जो कानून आहे या मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून आहे। ॿियो को नओं उन्हनि जे लाइ कानून ठाहे न। ॿिया ॿुधाईंदा बाबा ही कानून आहे, ही हुकुम आहे, हीअ हद आहे, हीअ शइ अव्हां जे लाइ अलाह पाक मुक़ररु कई आहे, मदीने वारे ही अव्हां लाइ हदूं मुक़ररु कयूं आहिनि। मगर अव्हां खे को नओं कानून ठाहे ॾियनि न। मोमिन ऐं मुस्लमाननि जे लाइ ख़ुदा ऐं मोहम्मद कानून अहिड़ो ठाहियो आहे जेको क़यामत ताईं जारी सारी रहंदो। अज़ीज़ भा, पोइ दुनिया में मां सम्झो था त इंसान खे कॾहिं सुख कॾहिं ॾुख, ईअं न, सुखनि जा बि कॾहिं मींहं वसी पवनि, कॾहिं ॾुखनि जा बि मींहं वसी पवंदा आहिनि। पोइ रब्बुल आलमीन असांजे सुखनि जे लाइ बि कानून ठाहिया, ॾुखनि जे लाइ बि कानून ठाहिया। पोइ ॾुख नंढड़ो हुजे, उहो ॾुख वॾो हुजे, उहो ग़म ग़मे हुसैन हुजे, उहो ग़म ग़मे इमाम अली अकबर हुजे, उहो ग़म जेको आहे सो ग़मे ज़ैनब हुजे, ग़मे सकीना हुजे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, उन्हनि जे लाइ बि रब्बुल आलमीन हिकिड़ो कानून ठाहे ॾिनो। ॿुधायांव त जॾहिं इंसान खे ॾुख पहुचे, तकलीफ़ पहुचे, मुसीबतुनि जा पहाड़ टुटी पवनि, इमाम अली असगर जहिड़े नंढड़े नाज़ुक जे हलक में तीर चुभी पए, इमाम अली अकबर हम शिकले पैगंबर रसूलुल्लाह जे तस्वीर जे मथां घोड़ा डुकनि, हज़रत अब्बास जा बाज़ू कलम हुजनि, हुसैन सोने जो बदन पाक परण वांगुर नेज़ा तीर उनखे छिलनी बनाए छॾनि। रब्बुल आलमीन मिठो मुस्तफ़ा उन्हनि लाइ बि कानून थो ठाहे। अदा पोइ जेकॾहिं उहे इन कानून खे क़बूल कनि त असांखे बि क़बूल करणो पवंदो न हो कानून। चओ क़बूल करणो पवंदो न हो कानून। अल्लाह पाक उन्हनि लाइ कहिड़ो कानून थो ठाहे जंहिंखे मुसीबत जा पहाड़ अचनि, मुश्किलात अचनि, कई मुसीबतूं टुटी पवनि इंसान जे मथां। रब्बुल आलमीन जो क़ुरान ॿुधाए थो, कानून ॿुधाए थो, मिठो मुस्तफ़ा ॿुधाए थो। अवां दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान वणेव त पोइ सुभान अल्लाह चइजो। अल्लाह ताला फरमाए तो ए ईमान वारो, ए मुझे दिलबर ते ईमान वरण वारो, ओ मुझे रब्बुल आलमीन खे मञण वारो, अबू बकर सिद्दीक़ सोणे खे मञे,
तव्हांखे तकलीफ़ जे त तव्हां सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो। छा सां मदद वठो? कुझु ॻाल्हायो छा सां? इस्ताईनू बिस्सब्र वस्सलाह। हे कानून एज़ती आहे, हे कानून रब्बे ज़ुल जलाल आहे, ही कानून मुस्तफ़ा आहे। खुदा तो फरमाए जॾहिं तोखे तकलीफ़ अचे, मसाइब अचनि, मुश्किलात जा पहाड़ टुटी पवनि तुंहिंजे मथां, त पोइ निमाज़ ऐं सब्र सां मदद वठिजा। मालिक मिंडा तूं कादिर आहीं, सम्झ में त ॻाल्हि नथी अचे, तुक ई नथी मिले, को माण्हू पुसे पियो ऐं निमाज़ सां मदद वठे। कंहिं माण्हू जा बच्चा जेके आहिनि उहे लुटजनि पिया, आबरू लुटजे पई, आरियाणियूं लुटजनि पयूं, खेमनि खे बाहियूं हुजनि। मालिक मिंडा कीअं जेको आहे सो सब्र ऐं निमाज़ सां मदद वठूं। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, ख़ुदा पाक जो कसम आहे त वाकई निमाज़ अहिड़ी शइ आहे जेका असांखे रसूलुल्लाह तोहफ़े में ॾिनी। छा में ॾिनई? चओ छा में? मिली त हुई 50 वक़्त, मुंहिंजो मदीने वारो खणी आयो हुयो 50 वक़्त, 50 निमाज़ूं मेराज वारी रात रब्बुल आलमीन खां घुरियो ऐं मालिक मूंखे त ज़ियारत कराए, दीदार कराई, कुर्बत नसीब थी। पर मालिक हेड़ी जाइ ते मां पंहिंजे उम्मत खे कोन विसारींदुसि, मूंखे उम्मत जे लाइ छा थो ॾी? ख़ुदा फरमायो तुंहिंजे उम्मत लाइ तोखे निमाज़ थो ॾियां। छा थो ॾियां? ॾाढा चओ। पर निमाज़ 50 वक़्त अदा घणा? महबूब मुंहिंजा रहमत लिल आलमीन आहिनि, न करण वारा त हुया ई कोन। चई मालिक क़बूल आहे, 50 ई क़बूल। अदा हेठि लही आया, मूसा कलीमुल्लाह बीठो हुयो। चई महबूब उम्मत लाइ छांद रब छा ॾिन? चई निमाज़। चओ छा? साईं घणा वक़्त? चई 50। चई मदीने वारा हथ थो ॿधे मोट। सम्झ में ॻाल्हि कान? सुभान अल्लाह त चओ राजा। 50 कोन पढ़ी सघंदा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, मूसा कलीमुल्लाह खे कहिड़ो लाचार हुयो तुंहिंजो, तो कॾहिं मूसा खे दुआ न ॾिनी, कॾहिं मूसा ते दुरूद न पढ़ी, कॾहिं मूसा कलीमुल्लाह जे लाइ ख़तम शरीफ न कई। मगर मूसा खे ख़बर हुई त मदीने वारो साईं उनखे उम्मत सां प्यार आहे। हज़रत मूसा खे मदीने वारे सां प्यार हुयो। चई जेसि ताईं उम्मत जी ॻाल्हि न कंदुसि तेसि ताईं मोहम्मद राज़ी न थींदो। मूसा पोइ चई साईं मोटी वञो। पोइ नबी साईं मोटिया 50 मां 45, वरी मोटिया 45 मां 40, 40 मां 35, 35 मां 30, 30 मां 25, 25 मां 20, 20 मां 15, 15 मां 10, 10 मां 5। अब ईअं न, ईअं ई थियो हुयो न? चओ ईअं ई थियो हुयो न? घणा चवंदा नबी साईं खे ग़ैब जो इल्मु कोन हो। जे हुजे ना त निमाज़ 5 वक़्त फर्ज़ थी न हुन महिल घणी चया त नहीं 5, बस 5 ई मुक़रर कर। पोइ वरी वरी अचण वञण जी ज़रूरत कड़ी हुई। पुट मां तव्हां खां पुछां थो त अल्लाह त आलिमुल ग़ैब आहे न? आहे न? भला पोइ उनखे ख़बर हुई त 5 थींदियूं, उहो ई खणी चयां त मां उहा आयो हुई 5 न कोन आयो सम्झ में। सुभान अल्लाह राजा। ये घणी नबी से फरमाया त अल्लाह फरमाया त मां उहा 5। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, इन में रब्बुल आलमीन जी हिकमत हुई, मदीने वारे जी मसलहत हुई।
नबी साईं जी कड़ी अल्लाह जी कड़ी हिकमत हुई। खुदा के खबर हुई त हेठ मुझो कलीम बिठो आ जे दुआऊं घुरियूं त रब अरनी ओ मौला मुखे दीदार करा, मगर दीदार न थी सघियुस। रुगो तजल्ली ॾिठाई उहा बि ज़ाती न सिफ़ाती, ऐं ज़ात में न उहा बि सिफ़त में ॾिठाई, तॾहिं बि बेहोश थी वियो। मूसा खे ख़बर आई त मिठो मुहम्मद डायरेक्ट वेंदो, तजल्ली नूर जी छा ज़ात खे ॾिसंदो, उन ज़ात खे वरी मां मुहम्मद में ॾिसी वठंदुसि। या मूसा जी ख़्वाहिश हुई। तॾहिं अल्लाह उनखे फरमायो मूसा कलीमुल्लाह तू इंतजार कर। नबी साईं ता वेंदा रहिया, मूसा ॾिसंदो रहियो तव्हांजो 5 नमाज़ूं थियूं। मूसा अलैहिस्सलाम भी खामोश थी वियो। मिठे मोहम्मद जी गैरत भी ज़ाहिर थी। फरमाईंदो मूसा हाणे चई थो त वञा, पर मां मोहम्मद न वेंदुसि छो त इहे 5 मुंहिंजे उम्मत लाइ खोड़ आहे। खुदा जी त हिकमत ही मूसा के वरी वरी पे ज़ियारत कराए। अबा चओ महबूब वाकई खुदा के बिना हिजाब जे ॾिठो न, ऐं मूसा पहिरीं तूर में सिफ़ाती तौर ते पहिरीं तूर में, पोइ मिठे मोहम्मद जे नूर में ॾिठाई। बाक़ी महबूब जे लाइ त खुदा उहो ई ऐलान करायो हो। हिकिड़े शाइर चयो आहे, सुभान अल्लाह चओ ॿुधायो, मेरे दिल में है इश्क़े मोहम्मद, मुझे दोज़ख का खुटका नहीं है। अवां के खुटको आए तो गद चौरायो, मेरे दिल में है इश्क़े मोहम्मद, मुझे दोज़ख का खुटका नहीं है। मैं हूँ दीवाना प्यारे नबी का, मुझे जन्नत की परवाह नहीं है। हुस्न यूसुफ तो अपनी जगह है, मेरे आका जैसा तो कोई नहीं है। जाओ जिब्रील सबसे ये कह दो, जाओ जिब्रील सबसे ये कह दो, कमली वाले से पर्दा नहीं है। अजीज भा इन में रब्बुल आलमीन जी हिकमत हुई। वरी मसलिहत मिठे मुस्तफ़ा जी भी हुई। नबी साईं चई सघिया थे मौला 5 ख़बर आहे मूंखे, इल्मु ग़ैब जो आहे, मसलिहत कड़ी। खुदा फरमायो महबूब हलिया मेराज ते, साईं विया बुराक ते रफ ते, जिब्रील गदा 70,000 मलाइक हिक मलाइक सां गॾु आहिनि। हिकिड़ो दफ़ो ईअं विया, पर महबूब ॿुधायो दुनिया खे खुदा ॾे वठी वञण वारो हिकिड़े दफ़े जिब्रील हुयो, पर 9 दफ़ा मां मोहम्मद पाण ई वञण वारो हुयुसि। चओ सही ॻाल्हि आहे न? अञा ॿी ॻाल्हि, खुदा मूंखे हिकिड़ो दफ़ो सॾियो कुर्बत जे लाइ, ऐं 9 दफ़ा मां मोहम्मद उम्मत लाइ वियुसि। चओ सची ॻाल्हि आहे न? हाणे जॾहिं अहिड़ी प्यारी नमाज़ हुजे मुंहिंजा अज़ीज़ भाउ, त उहा नमाज़ खुदा थो फरमाए, कानून थो खुदा ठाहे त जेका नमाज़ मिठे मोहम्मद खे खुदा खां तोहफ़ो वठी ॾिनी, जे मुसीबत जे वक़्तु अल्लाह अकबर कंदे त मुसीबतूं हलियूं वेंदियूं, जे हूंदियूं त बि तोखे नज़र न ईंदियूं। भली पहाड़ हुजनि, मुश्किल हुजनि, कुझु बि हुजे, तोखे अॻिते हली ॿुधाईंदुसि। इमाम हुसैन जॾहिं अल्लाह अकबर कयो त उनखे छा नज़र आयो, सम्झ में आई ॻाल्हि? हाणे हिकिड़ो त तव्हां अल्लाह साईं फरमायो त निमाज़ सां मदद वठो, ॿियो छा सां? ॾाढा चओ। पर मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हिन कानून में अल्लाह ताला फरमायो
इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन। अल्लाह फरमायो मदद वठो। चओ छा? कुरान जी ॿी आयत आहे त इहा कन बुध वई आहे कनस्तईन, मूंखां मदद वठो। समझो था मुंहिंजी ॻाल्हि? हाणे हिकिड़ी आहे ज़ाती इस्तिआनत ख़ुदा खां, ॿी इस्तिआनत आहे बिल वास्ते। ख़ुदा तो फरमाए तो सब्र खां ऐं निमाज़ खां मदद वठो। सब्र ऐं निमाज़ ॿई ख़ुदा न आहिनि, पर ख़ुदा ऐलान कयो जेका शइ मूंखे प्यारी आहे, मुंहिंजे दिलबर खे प्यारी आहे, मदीने वारे खे प्यारी आहे, उन सां बि मदद वठो। छो त जेका मुंहिंजी ऐं मुंहिंजे दिलबर जी पसंदि आहे, उन खां बि मदद वठण ॼण मां ख़ुदा खां मदद वठी छॾे। अज़ीज़ भाउ, अञा बि ॻाल्हि, ख़ुदा फरमायो त तकलीफ़ुनि में कानून थो ठाहे जे निमाज़ बि पढ़, सब्र बि कर। वरी आख़िर में फ़ैसिलो ॾिनई त ख़ुदा साबिरनि सां गॾु आहे। कंहिंसां? चओ ॾाढा, ईअं कोन चई त इन्नल्लाह मअल मुसल्लीन, ख़ुदा निमाज़नि सां बि गॾु आहे। चओ बा चयई। हेतिरा हाफ़िज़ आलिम वाइज़ ॿुधी ॿुधी मोली थी विया आहियो। क़ुरान जे 30 सिपारनि में कंहिं जाइ ते ईअं कोन्हे त इन्नल्लाह मअल मुसल्लीन। चओ आहे न? छो भला? अज़ीज़ भाउ, इहो इन करे तवज्जो कजा, ख़ुदा पाक खे ख़बर हुई त हर निमाज़ी साबिर न थी सघंदो, पर हर साबिर निमाज़ी हूंदो ई हूंदो। ऐं अल्लाह असांखे फ़ैसिले करण जो मौक़ो ॾिनो। रब्बुल आलमीन सम्झायो, करबला जे मैदान में वञो, हिकिड़े पासे यज़ीद जो लश्कर आहे, ॿिए पासे हुसैन जो लश्कर आहे, हिकिड़े पासे अमिर बिन सादा, ॿिए पासे इमाम अली अकबर आहे, हिकिड़े पासे शिमर खूली पलीत सुनान आहे, ॿिए पासे अब्बास ऐं ज़ैनुल आबिदीन ऐं असगर आहे। ॿई जमातूं गॾु आहिनि ऐं ॿई निमाज़ी, ॿई बांगुनि ॾियण वारा, ॿई क़ुरान पढ़ण वारा। अल्लाह जो कसम आहे, सभु तारीख़ूं पढ़ो। अमिर बिन साद जूं सफ़ूं हुयूं निमाज़ जे लाइ। चओ हुयूं या न? चओ हुयूं? हुयूं ॿिन्ही पासे। बांका भी हुया, इमाम भी हुया, सफ़ू भी हुयूं, निमाज़ ऐं क़िरात भी हुई। हेॾे रसूलुल्लाह जे बचड़े जी भी क़िरात हुई, इमामत हुई, सोने जी जमात हुई, सोने जा जमात ही हुया, इमाम साईं पाण हुयो, इमाम अली अकबर मुअज़्ज़िन ऐं बांगो हुयो। ख़ुदा फरमायो त मता फ़र्क़ु करण में हिननि खे तकलीफ़ थिए, होॾे बि निमाज़ी, हेॾे बि निमाज़ी। ख़ुदा फरमायो मां निमाज़ इंसान जंहिंजी निमाज़ यज़ीदी निमाज़ आहे, उन्हनि सां गॾु न, पर जे मां गॾु आहियां त साबिरनि सां गॾु आहियां। पोइ जे साबिरनि में नज़र कंदे त साबिरनि जो सरदार हुसैन सुहिणो मिलंदो। हक़ चारिया ॿुधा, सब्र हुयो इमाम हुसैन में, सब्र हुयो, साबिर हुयो। इमाम अली अकबर साबिर हुयो, ज़ैनुल आबिदीन साबिर हुयो, अब्बास अलमबरदार साबिर हुयो, ज़ैनब साबिरा हुई, सकीना साइण, उम्मे कलसूम, लैला, उम्मे लैला, ये भी साबिरा हुयूं। ख़ुदा पाक जो कसम आहे, हिननि जो सब्र सब्र निरालो हुयो। चओ हुयो न? इमाम हुसैन जो सब्र ॾिस, मदीने खां शुरू थियो आहे, करबला ताईं साबिरा, हुसैन मदीने में भी साबिरा, मक्के में भी साबिरा, कूफे में भी साबिरा, करबला में भी साबिरा। बचड़ा लुटजन पिया, नौजवान बचड़नि जा लाश खयो थो जे, मगर हुसैन तोखे सलाम आहे, कॾहिं आदा काने ते तो मौला ये कुर्बानी भी मोहम्मद मिठे जे दरबार में कबूल फरमा। इमाम हुसैन जहिड़ो त साबिर दुनिया में पैदा ई कोन थींदो। चओ सही ॻाल्हि आहे न पुट?
इमाम हुसैन खुदा के मञायो सब्र सां, निमाज़ सां, रज़ा सां, अहिड़ो मञाई जो केर मञाए ई न सघे। हलिया त हुसैन सोणे जे शान में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, पर दुरूद पढ़ंदो हल सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हेड़ो त सही माउ कॾहिं पुटु ॼणियो ई कोन हूंदो, हेड़ो साबिर न लभंदो, हेड़ो निमाज़ी न लभंदो, हेड़ो सखी न लभंदो, हेड़ो गाज़ी मुजाहिद न लभंदो, हेड़ो क़ुरान जो कारी हाफ़िज़ न लभंदो, हेड़ो इमाम न लभंदो। ॿुधा जंहिंजो मुर्शिद मिठो मोहम्मद करीम हुजे, हुसैन उन जे झोली में हुजे, ऐं इमाम हुसैन खे पहिरीं लुआब मुस्तफ़ा जेको आहे सो उन जे वात मुबारक में रखे, उन हुसैन जो को सानी पैदा थींदो। सही ॻाल्हि आहे या न? ऐं वाकई जॾहिं ॼाओ हो तॾहिं बि मुस्तफ़ा जे झोली में। सही ॻाल्हि आहे। ख़ातून जन्नत उन जी तरबियत कई, तॾहिं बि अहिड़ी तरबियत कई जो माउ कंहिंखे साह न आहे जो अहिड़ी तरबियत करे सघे। ऐं उन प्यार जे करे, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे प्यार जे करे, अज़ीज़ भाउ, ख़ातून जन्नत हैदर करार जे प्यार जे करे ख़ुदा त उन हुसैन सां प्यार कयो, पर ख़ुदा जे ख़ुदाईअ बि हुसैन सां प्यार कयो। हिकिड़ो मशहूर वाक़ियो थो ॿुधायांव। इमाम हसन ऐं इमाम हुसैन ॿई नबी साईं जे दरबार में आया। किथे आया? चओ त सही, किथे? महबूब जे दरबार में। ॿई नल्ला साहिबज़ादा, ॿिन्ही में 10 महीननि जो फ़र्क़ु हुयो, ऐं ॿई अखर लिखी खणी आया। छा खणी आया? ओ नाना दिलबर, हसन सोणे भी अखर लिखिया आहिनि, मां हुसैन भी अखर लिखिया आहिनि, मां नंढड़ो आहियां, हसन वॾो आहे, ॿई अटकिजी पिया आहियूं। हुसैन चवे त मुंहिंजा अखर भला, इमाम हसन चवे त मुंहिंजा अखर भला। फ़ैसिलो कर, तो जहिड़ो आदिल ऐं हाकिम फ़ैसिले कंदड़ दुनिया में पैदा ई कोन थियो आहे। त नबी साईं फरमायो, अवां ॿिन्ही जो फ़ैसिलो मां न कंदुसि, अवां ॿिन्ही जो फ़ैसिलो हैदर करार कंदो। बाबा समझो था मुंहिंजी ॻाल्हि? इन हदीस खे सॼी तरह सां पढ़ियो वञे त नबी फरमायो त मां इल्म जो शहर ऐं अबू बकर उन जी बुनियाद। छा आहे? ऐं उमर फारूक उन जी दीवार, ऐं उस्मान गनी उन जी छत, हैदर करार उन जो दरवाज़ो। चैनी जो प्यार पाण में, ऐं चारई प्यारिया। मां हाणे हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो, मदीने शरीफ़ खां हिकिड़ो किताब आंदुमि, तारीख़ दिमश्क, तारीख़ मदीना बि उनखे चवंदा आहिनि, 70 जुल्द में आहे। उन में हिकिड़ो वाक़ियो आहे, सुभान अल्लाह चओ तव्हांखे ॿुधायां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अली उल मुर्तज़ा, मां मिठो मोहम्मद तोखे हिकिड़ी नई ॻाल्हि थो ॿुधायां। हेॾे तवजह कयो, तवजह आहे? या रसूल अल्लाह, कहिड़ी थो नई ॻाल्हि ॿुधाई? नबी साईं फरमायो, अली उल मुर्तज़ा, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, रब्बुल आलमीन सभिनी खां पहिरां मां मोहम्मद करीम खे सॾींदो, चंदो मुंहिंजा हबीब, मां तुंहिंजो हिसाब करियां कि न? या रसूला, मां तोखे रसूलनि जो महदार बनायो, नबीअनि जो पगदार बनायो, काइनात जे ज़रे ज़रे जो तोखे मालिक बनायो, तोसां हिसाब करियां? मो फरमाईंदा, मां अर्ज़ु कंदुसि, मुंहिंजा मौला, जे तुंहिंजी मर्ज़ी आहे त बेशक मां हिसाब ॾियण लाइ तयारु आहियां। हेॾे तवजह कजां।
साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि था अली साईं खे, अली अल मुर्तज़ा पोइ अल्लाह पाक मूंसां हिसाब कंदो ऐं उन हिसाब में मां मोहम्मद पास थी वेंदुसि। अली साईं फरमाईंदा पोइ नबी साईं बीह, मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अञा अॻिते बि ॿुधाईंदे? पाण फरमाईंदा हाओ। पाण फरमाइनि था ओ अली अल मुर्तज़ा मूंखां बाद अल्लाह पाक नबीअ खे न, आदम खे न, नूह खे न, मूसा ईसा खे न, यूसुफ याकूब खे न, पर पहिरां मूंखां बाद मुंहिंजे दिलबर अबू बकर सिद्दीक़ खे सॾींदो। कंहिंखे चओ त सही राजा, मञींदा आहियो न साईं खे, मां रुगो तारीफ़ थो हुनजी ॿुधायांव। अज़ीज़ भाउ, साईं फरमाइनि था पोइ अली अल मुर्तज़ा मुंहिंजे सुहिणे अबू बकर खे चवंदो तोसां हिसाब कयां, सिद्दीक़ चवंदो मुंहिंजा मौला मदीने वारे सां कयो अथई, मां बहादुर आहियां। पोइ मुंहिंजो अबू बकर बि उन इम्तिहान में पास। उन खां बाद अमीर उमर खे सॾु थींदो, उहो बि पास। उन खां बाद अली अल मुर्तज़ा तोखे सॾु थींदो, तूं बि इम्तिहान में पास थी वेंदे। अली साईं फरमाए त मां या रसूल अल्लाह अव्हां जी महिरबानी, इहो अव्हां जो सदको आहे जो असीं पास थी वेंदासीं, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। पाण फरमायाऊं कहिड़ी? या रसूल अल्लाह अबू बकर जो नालो वरतो है, उमर जो नालो वरतो है, उस्मान गनी जो नालो कोन वरतो है, मुंहिंजो नालो बि आयो, चौथों टियों नंबर यार रहिजी वियो। नबी पाक जे अखियुनि में लुड़क तरी आया। ओ अली मुर्तज़ा, मां अमीर उस्मान खे ज़िंदगी में फरमायो हुयो, उस्मान तुंहिंजो हिसाब न थींदो। मुंहिंजे चवण जे करे ख़ुदा फरमाईंदो, मिठे मोहम्मद चयो आहे उस्मान तुंहिंजो हिसाब ई कोन्हे। अल्लाहु अकबर। अज़ीज़ भाउ, असांखे ॿुधायुनि ते त अमीर उमर दीवार आहे, उस्मान गनी छित आहे, हैदर करार उन इल्म जे शहर जो दरवाज़ो आहे, जेको मिठो मोहम्मद तो फरमाए त मां शहर इल्म जो आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। पाण फरमाए तो बचड़ा अव्हां जो फ़ैसिलो अली मुर्तज़ा कंदो। ओॾा ॿई आया। ओ बाबा हैदर करार असांजो फ़ैसिलो कर, अखर हसन जा भला या हुसैन सुणे जा भला। हैदर फरमायो जंहिंजो फ़ैसिलो रसूलनि जो सरदार न करे, तंहिंजो फ़ैसिलो हैदर करार न कंदो। अमी वञो पंहिंजे अमड़ वटि, हातून जन्नत वटि, जंहिंखे नबीअ फरमायो त मुंहिंजे गोश्त जो टुकड़ो आहे। ॿई आया। अमड़ असांजो फ़ैसिलो कर। इमाम हुसैन नाज़नीन हुयो, नंढड़ो हुयो, नंढड़ा वरी मां सां वधीक गुस्ताख बि हूंदा आहिनि, प्यार बि कंदा आहिनि, हुजत बि कंदा आहिनि। भाकोड़ो पाए झोलीअ में वेही आस्ते कन में चयो त मां जे मुंहिंजे अखरनि ते हथ न रखंदे त मां भाकुर न पाईंदो, मां तुंहिंजे झोली में आराम न कंदो, मां तुंहिंजे झूले में न लुढ़ंदो, मां अखर मुंहिंजा भला कर। मदा शागिर्द मूं तां खिलनि, मदीने वारा चवनि त अखर हसन जा भला हुया। हुसैन दिलबर अजायो ज़िद कयो हुयो। बीबी साहिबा बि हथ रखण वारी हुई, मगर ख़ुदा फरमाए त जिबरील वञ ख़ातून जन्नत खे चयो जंहिंजो फ़ैसिलो नबीअनि जो सरदार न करे, रसूलनि जो पगदार न करे, हैदर करार न करे, ख़ातून जन्नत तूं उन्हनि जो फ़ैसिलो न कर, उन्हनि जो फ़ैसिलो मां रब पाण थो करियां। समझो था मुंहिंजी ॻाल्हि? अज़ीज़ भाउ ॾे गौर कजा। अखरनि जो मसइलो हुयो। इमाम हुसैन सोणू बि आहे, इमाम हसन सोणू बि आहे। ख़ुदा फरमाए त जिबरील जन्नत मां 7 लाल खणी वञे।
छा खणी वञ? ॾाढा चयो छा? 7 लाल खणी वञ ऐं ये 7 ई लाल खातून जन्नत जे हथ में ॾे। चओ त इहे उछलाए मोती, पोइ ॿिन्ही खे चओ त अव्हां जा पेर अव्हां खे छॾाईंदा, जंहिं मोती घणा खयां अखर उन्हीअ जा भला थींदा। पुट पोइ अमड़ खातून जन्नत सां उछलाए थी उहे मोती। हे ॿई नंढड़ा डुकिया आहिनि। इमाम हसन वॾो हुयो, बरजुस्तो हुयो, डुकियो, 3 अॻ में ई खणी वरिताई, हाणे चौथे ॾे डुकियो आहे। हुसैन नंढड़ो आहे, 3 खणे थो, पर हुन खां पोइते आहे त अखियुनि में पाणी तरी आयुसि, दिलि दह करण लॻियसि। इजो इजो चोथों मोती अदा इमाम हसन खणी वेंदो, मुंहिंजे मथां ठठोलूं थींदियूं, चवंदा त अखर इमाम हसन जा भला, अञा अखियुनि में लुड़क तरी न आया हुया। ख़ुदा फरमाए त जिब्रील ओ इन मोतीअ खे पर हण, 2 धकर खणी अधु इमाम हुसैन खे ॾे, अधु हसन खे ॾे। ॿिन्ही खे जो त ख़ुदा फ़ैसिलो थो करे त तव्हां ॿिन्ही जा अखर भला आहिनि। अज़ीज़ भाउ, हेॾे तवजह करियो। महबूबन करीमन जो बि हिननि सां प्यार, ख़ुदा जो बि हिननि सां प्यार, चइनि यारनि जो बि हिननि सां प्यार, सहाबे किराम जो बि हिननि सां प्यार, बल्कि ख़ुदा जे ख़ुदाईअ जो बि हसनैन सां प्यार आहे। आले सुन्नत जो त चओ प्यार आहे ई आहे। हा न आहे न छा? मुंहिंजा अज़ीज़ भाउ, वो इमाम हुसैन साबिर, जंहिंजी ॻाल्हि पे मूंखे सब्र जी ॿुधायमि। अचो हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे हुनजो सब्र ॿुधायां। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अज़ीज़ भाई गौर कजा, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं वॾा थिया, अमीर मुआवियो दुनिया मां लॾे वियो, यज़ीद हुकूमत ते आयो, त यज़ीद सां इमाम हुसैन जी मुखालफत ख़ुदा पाक जो कसम आहे त बादशाही ऐं हुकूमत ते न हुई। चओ सही ॻाल्हि आहे या न? इमाम साहब बादशाही न लड़िया, हुकूमत जे लाइ न लड़िया हुया। इमाम साहब इन करे लड़ियो हुयो जो यज़ीद ज़ालिम हुयो। चओ छा हुयो? चओ छा हुयो? इन करे अले सुन्नत जो अक़ीदो आहे, इमाम हुसैन हिकिड़ो हीरो हुयो, इमाम हुसैन साबिर हुयो, इमाम हुसैन निमाज़ी हुयो, इमाम हुसैन कारी हुयो, इमाम हुसैन क़ुरान जो हाफ़िज़ हुयो, इमाम हुसैन अहिड़ो हीरो हुयो जो सिर ॾिनई पर ज़ालिम जे अॻियां न झुकियो, सबक ॾिनई। पुट छा ॾिनई? चओ छा ॾिनई? छा ॾिनई? कहिड़ो? पुट कोहराइजा, वतुन छॾिजा, बचड़ा जेके आहिनि उहे लुटाइजा, सिर कटराइजा, मगर ज़ालिम जे अॻियां न झुकजा। ख़ुदा जो कसम आहे, इमाम हुसैन हिकिड़े सिर ॾिनो, इमाम हुसैन अहिड़ी कामयाबी हासिल कई जो दुनिया ख़त्म थी वेंदी एसि ताईं हुसैन पैदा थींदा रहंदा। इमाम हुसैन हिकिड़ो हुसैन न आहे, इमाम हुसैन जे कुर्बानीअ सां हज़ारे लखे हुसैन पैदा थिया। हर दौर में यज़ीद जहिड़ो ज़ालिम भी पैदा थींदो ऐं हर दौर में हुसैन जहिड़ो जवान भी ईंदो जेको नाहक जो मुक़ाबिलो कंदो ईंदो। सही ॻाल्हि आहे या न? यज़ीद खे ख़ौफ़ हुयो, इन जे करे पहिरां ख़त लिखियई मदीने जे गवर्नर खे, वलीद बिन उक़बा खे, 3 माण्हू आहिनि, 4 माण्हू आहिनि, उन्हनि जी बेअत वठी ॾे। घणा माण्हू? हिकिड़ो इमाम हुसैन इब्न अली, ॿियो अब्दुल्ला इब्न उमर, ॿियो अब्दुल्ला इब्न अब्बास, ॿियो अब्दुल्ला इब्न ज़ुबैर। इन्हनि चइनी मां ख़तरो आहे, इन्हनि चइनी खे मुंहिंजो
मुरीद बनाए बेत वठ मुझे हुकूमत के मंझ। इमाम साहब मदीने शरीफ में हुयो, रात जो वलीद मानू मोकले दिनो, मेहरबानी करे मूसा मिलो। ऐं वलीद जो सलाहकार हुयो मरवान बिन हकम। केर अदा चवंदा आहियो न कॾहिं कॾहिं ते भाउ तूं मरवान त नहीं, ओ मरवान बिन हकम उहो भी उनजो सलाहकार हुयो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जॾहिं ख़त मिलियो हरम नबवी में त इमाम साहब सां गॾु अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर बि हुयो। उन ॾे बि जेको आहे सो माण्हू आयो हुयो। पाण इमाम हुसैन खां पुछाऊं त साईं हे हिन वक़्तु गवर्नर जो माण्हू आयो आहे, छाजे लाइ आयो आहे, ख़बर अथव? इमाम हुसैन फरमायो, ओ अब्दुल्ला मां सम्झां थो अमीर मुआवियो दुनिया मां लॾे वियो, गवर्नर इन लाइ थो सॾे त यज़ीद जी बेअत करियो। साईं पोइ छा कंदे? पाण फरमायूं त सिर कटराईंदुसि मगर यज़ीद जी बेअत कोन कंदुसि। अज़ीज़ भाउ, साईं सिधा आया, माण्हू भी पाण सां गॾु वठो आया। जेकॾहिं अंदर आवाज़ थिए त तव्हां काहे पइजो। वलीद वॾो आशिक़े रसूल हुयो, बाअदब हुयो। इमाम हुसैन सोने खे विहारियईं, अर्ज़ कई अव्हां खे ज़हमत ॾिनी अथमि, हे यज़ीद जो ख़त आहे, पाण न वरिताऊं, पाण फरमायूं पढ़ी ॿुधाए। हुन पढ़ी ॿुधायो, बेअत कयो। जेकर बेअत कंदो त तव्हांखे आराम, तव्हांखे दौलत, तव्हांखे हुकूमत, हर शइ ॾींदुसि, तव्हांखे गवर्नरी भी मदीने जी ॾींदुसि, सब कुछ ॾींदुसि। हुसैन सोने फरमायो त इनखे चयो त मां इन तुंहिंजे गवर्नरीअ खे थुक हणा, तूं मूंखे ख़रीद न करे सघंदे, मां इहे सभु शयूं इन्हनि खे छॾे बच्चा कोहराईंदुसि मगर तो पलीत जी बेअत न कंदुसि। अदा इन मां साबित थियो त इमाम हुसैन खे ॿई पासा उन वक़्तु साम्हूं हुया, आराम बि, हुकूमत बि, दौलत बि, हर शइ आसाइश ऐं सुख बि। पर ख़ुदा पाक जो कसम, मुहम्मद जे दीन जे बोल बाला करण जे लाइ, ख़ुदा खे राज़ी करण जे लाइ इमाम साहब सबक़ ॾिनो त सुख पोइते उछलाइजा, दौलत फिटी कजा, बचल खे पोराइजा, मगर हुसैन जो सचो मुरीद आहीं त ज़ालिम जी बेअत न कजा। पढ़ी ॿुधायसि वलीद। साईं हिन में लिखियो आहे, कह यज़ीद आराम भी हाथ आएगा, राहत भी मिलेगी, दौलत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी। इमाम हुसैन फरमायो, ओ वलीद मूंखे नाने नबी जे रोज़े मां आवाज़ पियो अचे, ओ हुसैन तुमने भी अगर जरा सब्र दिखाया तो कौसर भी मिलेगा, जन्नत भी मिलेगी। साईं फरमायो मां ये बेअत न कंदुसि, पहिरां मदीने में मिंबर ते तूं ऐलान कर वलीद त अमीर मुआवियो लॾे वियो, केरु आहे जेको यज़ीद जी बेअत थो करे, पोइ मां पंहिंजो फ़ैसिलो कंदुसि। हवेली में आया, पंहिंजे भाउ मुहम्मद बिन हनफीअ सां मशवरो कयऊं, तयार थी पाण मदीने पाक खे छॾनि था। अवां ॿुधायो त जॾहिं मदीने खे हुसैन सोणे छॾियो हूंदो, उन वक़्तु कहिड़ो हाल हूंदो? तवजह कयो, सही ॻाल्हि आहे या न? तारीख़ लिखे थी, आधी लड़िया इमाम हुसैन अलैहिस्सलाम बीबी ज़ैनब सां गॾु पंहिंजा बचड़ा वठी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े ते आयो आहे। सलाम अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, ओ जेको हुसैन तुंहिंजे कुलनि जो सुवार, ओ जंहिंखे हरड़ियूं तूं उन्हनि खां बचड़ा घुराए ॾींदो आहे, कपिड़ा जन्नती घुराए ॾींदो आहे, जंहिंजे झूले खे जिबरील लोॾण ईंदो आहे, ओ महबूब जे मां किरी पवां सफ़ुन में मस्जिद में त तूं मिंबर तां ख़ुतबो छॾे करे हेठि मुंहिंजे लाइ
ईंदो आहियां मुंहिंजे पेरनि मुबारकनि ते बीहारे मुंहिंजा पेर खणाए पंहिंजे सीने ते रखंदो आहियां पंहिंजी ज़बान बि मुंहिंजे वात में रखे चूसराईंदो आहियां अॼु उनखे तुंहिंजी उम्मत मदीने में नथी रहण ॾे बेटा मूंखे मोकल ॾे त मां तुंहिंजो मदीनो छॾे वञा अंदरां क़बर मुबारक मां आवाज़ आयो बचड़ा या अॻे ई मूंखे ख़बर आहे तूं वञ मुंहिंजे दीन जो बोल बाला करे आ चओ सही ॻाल्हि आहे ख़ातून जन्नत जी क़बर मुबारक ते आया ख़ातून जन्नत जी क़बर मुबारक हिले थी इमाम हसन खां मोकिलाइण भाउ दिलबर खां आया गले में अचे तयारी करे मदीने पाक खां निकिरनि था हेॾे तवजह कयो मुंहिंजा अज़ीज़ भाउ हाणे ऊंठ अची विया आरियाणियूं ऊठनि ते आहिनि दुलदुल आहिनि घोड़ा आहिनि हज़रत अब्बास बि गॾु आहे इमाम ज़ैनुल आबिदीन बि गॾु आहे इमाम अली अकबर बि गॾु आहे जॾहिं काफ़िलो निकिरे थो तारीख़ लिखे थी इमाम साहिब जी न्याणी आहे सुगरा साइण उहा बीमार आहे बुखार अथसि दिमाग़ टचके पियो बुखार आहे उहा बि कढा चई त बाबा हुसैन मूंखे बि वठियो हल हुकुम कर पाण सां गॾु दुलदुल ते वठी हलंदे या अब्बास सां गॾु विहारींदे या अम्मा ज़ैनब जे झोलीअ में मोकिलींदे मां तयारु आहियां बुखार अथनि पर तुंहिंजो साथ न छॾींदी मां अलाह जे वास्ते मूंखे बि वठियो हल त हुसैन सुणे जूं अखियूं पाणी सां आलियूं हुयूं भाकुड़ो पाए फरमाए थो त मां अॻियां राओ हूंदो रुञ हूंदी करबला में लुख लॻंदी 3 ॾींहं पाणी बंदि हूंदो घोड़ा कुता बिला यज़ीदनि जा पाणी पीअंदा असांखे पाणीअ जो कतरो न मिलंदो तूं बीमार आहे मथां रोई विझे चए त बाबा मां बीमार आहियां पाणी ॾे त पाणी काॾों आणींदुसि तूं रही ॿ महीना गुज़रंदा इमाम अली अकबर खे मोकिलींदुसि त तोखे गॾु वठी वेंदो अज़ीज़ भाउ त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे नंढी चई त बाबा मां तुंहिंजो घोड़ो न सीड़ाईंदी मां अम्मा ज़ैनब खे तकलीफ़ न ॾींदमि अकबर भाउ सां गॾु न मां मर बीमार आहियां तुंहिंजे पुठियां डुकंदी हलंदमि मर मुंहिंजी पोतरी लही वञे जुती लही वञे मां हुसैन सुहिणा तुंहिंजे घोड़े जे पुठियां डुकंदी हलंदसि तुंहिंजो घोड़ो वठी फेराईंदसि ओ मुंहिंजा बाबा मूंखे परदेसियाणी न बना माण्हू रस्ते में पुछनि ओ हुसैन ये न्याणी केरु आहे ईअं न चइजा त मुंहिंजी धीउ आहे चइजा त मुंहिंजी बानड़ी आहे घोड़ो फेराईंदी आहे इहो बि क़बूल कजंदसि पर तो हुसैन जो साथ न छॾींदसि मगर इमाम हुसैन खे भाकुर पाए परचाए चयो त मां इन्नल्लाह मअस्साबिरीन पुट तूं साबिर जी धीउ आहे मां मदीने पाक खे छॾींदे सब्र कयां थो तूं मूंखे नथी छॾे सघे ईअं सम्झ त हुसैन पाक खे छॾे करे मिठे मोहम्मद सां गॾु थी तूं रहे तूं मुस्तफ़ा सां गॾु रहंदे त हर शइ तो वटि आहे बाबा मां बीमार आहियां सॾु कंदे त पाणी मिले को जी सां जवाब न ॾींदो अकबर भाउ न असगर जा झूला ख़ाली हूंदा मां ज़ैनब जो गलो ख़ाली हूंदो ओ हुसैन तूं नज़र न ईंदे त हुसैन दो फरमाए त मां हुसैन जो अक़ीदो आहे त नानू मोहम्मद ज़िंदा नबी आहे हयात नबी आहे सॾु कंदी वेंदी तोखे जवाब मिलंदो वेंदो इंशाअल्लाह ताला तुंहिंजो मुंहिंजो मेलो थींदो साईं हुनखे नानी उम्मे सलमा जे हवाले करे उठड़नि ते चढ़ी तयार थी मके शरीफ़ पहुची विया आहिनि चओ किथे पहुता आहिनि जीअं मके पाक में आया किताब लिखनि था इमाम हुसैन सोणे जे अचण ते मके वारा ॾाढा ख़ुशि थिया सवे माण्हू आया हज़ारे माण्हू आया इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾे पोइ होरियां कूफे वारनि जा ख़त बि शुरू थी विया चओ कंहिंजा ख़त आया ताॾियां चओ मुल्ला बाक़िर मजलिसी जंहिं हयातुल क़ुलूब बि लिखियो आहे शियनि जो मुजतहिद वॾे खां वॾो आलिम आहे उहो लिखे थो त इमाम हुसैन सोणे जे लाइ सुलेमान बिन सर्द जे घर में कूफे में शिया ने अली सभु गॾु थिया हुया उन्हनि फ़ैसिलो कयो हुयो त सिर कटराईंदासीं मगर यज़ीद जी बेअत न कंदासीं इमाम हुसैन जी बेअत कंदासीं
पोइ ख़त लिखियाऊं। छा लिखियाऊं? इहो पाण थो लिखे त 1200 ख़त लिखियाऊं। घणा? ॿी रिवायत में 2200 ख़त लिखियाऊं। ॿी रिवायत में आहे त खुर्ची नई घोड़े जी ॿिन्ही पासे उहा ख़तनि जी भरियल हुई। हर ख़त में लिखियल हो त हुसैन सोना अच, यज़ीद ज़ालिमा, फासिका, फाजरा, बेहया, बेनमाज़िया, शराबिया, ज़ानिया, रिछ कुता वेढ़ाए थो, रिछ मरी थो वञे त माण्हू वटि फातह करण ईंदा हुया, बांदरनि जूं शादियूं कराईंदो हुयो। मिठा महिरबानी कर अच, जे न ईंदे त क़यामत जे ॾींहुं नाने मुहम्मद मिठे जे अॻियां तोते दाही थींदासीं। पुट इन करे मौलाना नईमुद्दीन मुरादाबादी लिखे थो त इमाम हुसैन ते फर्ज़ थी चुको हुयो त जॾहिं क़ौम सॾे त ज़ालिम इमाम आहे, तूं हलिया त हुन जो मुक़ाबिलो करियूं। ही हेतिरा ख़त हुया। पोइ इमाम हुसैन ते मके खे छॾे ऐं कूफे वञणु वाजिबु। अहिड़े तवजह कजा, पर ख़त कंहिं लिखिया? ॾाढियां चओ शिया ने अली, ॾाढियां चओ छा? अञा ॾाढियां चओ छा? ख़त लिखण वारा केर हुया? वरी मुंहुं मोड़े भॼण वारा केर हुया? वरी इमाम मुस्लिम खे शहीद करण वारा केर हुया? वरी उन जे नंढड़नि बचड़नि खे मुहम्मद ऐं इब्राहिम खे शहीद करण वारा केर हुया? वरी इमाम हुसैन जी मुखालफत करण वारा केर हुया? अकबर ऐं असगर जे लाशनि ते घोड़ा डुकाइण वारा केर हुया? आर्याणनि जे तंबुनि खे बाहियूं ॾियण वारा केर हुया? वरी जुलूस ई वठी कूफे ताईं वञण वारा केर हुया? वरी यज़ीद जे दिमशक में वञी पिटण वारा, धूड़ विझण वारा केर हुया? सची ॻाल्हि आहे न? हे सभु कुझु हिननि जो किरदार हुयो। अहले सुन्नत वारो अवां खे मुबारक आहे, अवां करबला में भी हुसैन सां गॾु। चओ सही ॻाल्हि आहे न? मदीने में भी गॾु, मक्के में भी गॾु, ऐं क़यामत ताईं गॾु, ताज मस्जिद में भी गॾु, हर जाइ ते गॾु। हुसैन पाक जा सच्चा मुरीद आहियूं त असीं आहियूं। हे कूड़ा दावेदार हुसैन जा मुरीद न आहिनि। हिननि खे बदुआ थियल आहे बीबी ज़ैनब साइण जी, ही हिते बि पिटींदा, क़यामत ताईं पिटींदा रहंदा। चओ सही ॻाल्हि आहे या न? पुट अव्हां खे ॿुधायुमि पे, इमाम साहब ॾे ख़त आया, पोइ सलाह कयऊं पाण इमाम मुस्लिम खे पंहिंजो नुमाइंदो बनाए ख़त लिखी मोकिले ॾिनऊं। करबला जे कूफे जे मैदान में आया। इमाम साहब त आयो, पर इमाम जा नंढड़ा बचड़ा, हिकिड़े जो नालो मुहम्मद, ॿिए जो नालो इब्राहिम, उहे बि गॾिया आया। चओ सुभान अल्लाह। त पीउ थो चवे त पुट मां त ख़बरवार आहियां त कूफे में मूंसां छा थींदो, पर हुसैन तां सिर कुर्बान करण जे लाइ तयार आहियां। अवी नंढड़ा आहियो, हिकिड़ो 9 सालनि जो, ॿियो 11 जो। अवी मोटी वञो, अबाणनि खां जुदा न थियो, मारून सां गॾु हुजो, कबीले सां गॾु हुजो। वरी मोटी वञी दिलबर मदीने वारे जी ज़ियारत कजो। मुंहिंजा सलाम बि अम्मा ख़ातून जन्नत खे पहुचाए छॾिजो। त नंढड़ा चवंदो बाबा तूं पाण त चवंदो आहीं त हैदर जो हिकु हिकु बचड़ो शेर आहे, जे शेर ख़ुदा न आहे तॾहिं बि शेर ज़रूर आहे। चओ सही ॻाल्हि आहे या न? आयूं नंढड़ा, जेकॾहिं तूं क़ुरान जे कुर्बानी ॾियण जे लाइ वञी थो, असांजी कुर्बानी बि इंशा अल्लाह ताला न विसरण जहिड़ी थींदी, यादगार थींदी। दुनिया जा मुअर्रिख़ तारीख़ूं लिखंदा, बहादुर कई पैदा थींदा, मगर मुस्लिम तुंहिंजे इन मुहम्मद ऐं इब्राहिम जहिड़ो पुटु बहादुर बि पैदा न थींदो। बाबा वठी था हिकिड़ो दफ़ो, पोइ करतब ॾिसजा। आहियूं नंढड़ा, मगर दीन तां कुर्बानी ॾींदासीं, सुस्त न थींदासीं, बुज़दिल न थींदासीं। अलाह जो वास्तो ॾेई गॾु वठियो हल, तोसां गॾु हलूं, क़ुरान पढ़ंदा हलूं, ॿुधंदा हलूं, बाबे दिलबर सां गॾु हुजूं। छो त नबी फरमायो आहे त अल जन्नत तहत अक़दामिल वालिदैन, जन्नत पीउ माउ जे क़दमनि जे
हेठा आहे। बाबा तोसां गॾु हलंदासीं, तुंहिंजी तरबियत कंदे। साईं फरमायो त नथा मुड़ो त हलो। जॾहिं उते विया त मुस्लिम जी 80,000 ॼणनि बेअत कई। चओ घणा? ॾाढियां। चओ घणा? थोरो ॾाढियां। ख़त लिखी मोकिलियाई इमाम साहब 80,000 मुरीद गॾु थी विया आहिनि, शियाने अली गॾु थी विया आहिनि। अवां पहुची वञो। होॾे यज़ीद खे बि ख़बर पइजी वई त इमाम मुस्लिम अची वियो आहे कुफे में। तवजह कजा। हिकदमि नोमान बिन बशीर गवर्नर हुयो कुफे जो, उनखे मुअत्तिल कयई। इब्ने ज़ियाद जलाद खे मोकिलियई। आयो आहे, अचण सां धमकाए थो, लालच थो ॾिए, ॾोकड़ थो ॾिए, मारे थो। अज़ीज़ भा, लालच ॾाढी ख़राब आहे। इमाम मुस्लिम तो फरमाए कॾहिं मुंहिंजे पुठियां 40,000 माण्हू निमाज़ पिया पढ़नि, पर सलाम वराया त हिकिड़ो जमाती बि पुठियां कोन हुयो। ओ ये थई कूफी बेवफा, जिनजे वाइदे ते कॾहिं बि एतबार न करणु खपे। साईं फरमाइनि था इमाम मुस्लिम साईं, मां हानी बिन उरवा जे घर आयो आहियां। हुनखे ख़बर पई बिन ज़ियाद खे मुस्लिम हानी जे घर आहे। हानीअ खे माण्हू मोकिलियई, मां तुंहिंजी दावत खाईंदुसि। चयईं बेशक आहे। इमाम मुस्लिम खे चई त क़िबला कुतो मुंहिंजे घर अचे थो, तलवार मां हथ में थो ॾिए। तूं बहादुर इब्ने बहादुर आहे, अकील जो पुटु हैदर करार जो भाटियो आहे। मिठा जीअं अंदर दाख़िल थिए त बाध करे वेंदा। कि हाओ हाज़ुर तलवार हथ में खणी टेढी में वेही रहियो आहे। हो पहुची वियो इब्ने ज़ियाद, दावत खाधाई, मानी खाधाई, हानी बेत पढ़िया, हलिया, मगर साईं कोन आयो। जॾहिं हलियो वियो चई क़िबला त हड़ हली वई, तूं बुज़दिल त नाहे, तूं त हैदर करार जो बचड़ो आहे। दुश्मन आयो हुयो न मारी। हेॾे तवजह। इमाम मुस्लिम फरमायो ओ हानी, जॾहिं अंदर पे आयो इब्ने ज़ियाद, तलवार हथ में खयनि, पर साम्हूं नक्शो आयो। ओ मुस्लिम मुहम्मद जा बचड़ा दोखे सां न विढ़ंदा आहिनि, कंहिंसां दोखो न कबो आहे, भली दुश्मन हुजे। ॿार मैदान में तलवार हुनखे बि हुजे, मूंखे बि हुजे, इन करे बि वेही रहियुसि। तलवार में हथ विधुमि, अञा सोचां पियो त छा करियां, त मदीने खां आवाज़ आयो, ख़ातूने जन्नत जो आवाज़ आयो, हैदर करार जो आवाज़ आयो, मिठे मुहम्मद जो आवाज़ आयो त मुस्लिम तूं शहीद थियण वारो आहे, जन्नत में अचण वारो आहे। या तलवार न खण, तुंहिंजे इंतज़ार में जन्नत आहे, हूरूं आहिनि, ख़ातूने जन्नत आहे, पर मिठो मुहम्मद बि मुंतज़िर आहे। ओ हानी, इहो आवाज़ ॿुधी पक थी थम त जो मुंहिंजी बि शहादत थियण वारी आहे। ॿुधायो आवाज़ ॿुधी सघे थो? चओ ॿुधी सघे थो? मुस्तफ़ा ज़िंदा नबी आहे, हैदर करार ज़िंदा, ख़ातून जन्नत ज़िंदा आहे। मुंहिंजा वीर भाउ, को नेठ लड़ंदे लड़ंदे हथ आयो आहे यज़ीदनि जे, उन्हनि चयो त सुलह था करियूं। वठी आया उनखे इब्न ज़ियाद वटि इमाम मुस्लिम खे। अचण सां उन ज़ालिम हुकुम कयो त मथे जाइ ते चाढ़े, वारनि मुबारकनि में हथ विझी लटकायोसि, पोइ सिर लाहियोसि त बदन हेठि फाको वञी करेसि। मुस्लिम फरमायो त इहो बि क़बूल आहे, मगर मिठे मुहम्मद जो दीन छॾण जे लाइ तयारु न आहियां। हुसैन मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हाणे मुस्लिम शहीद थी वियो। ही नंढड़ा ॿ बचड़ा शुरेह जे घर में हुया। काज़ी शुरेह शाम जो घर आयो, ॿिन्ही नंढनि खे मथे ते हथ थो रखे, ॿई सम्झी विया। ओ शुरेह, असांखे ख़बर पई आहे तूं ईअं पियो मथे ते हथड़ा घुमाई जीअं यतीमनि खे घुमाइबा आहिनि। अलाह जो नालो अथई, ॿुधाए त असांजो बाबो मुस्लिम किथे आहे, जल्द कर। त शुरेह जे अखियुनि में लुड़क तरी आया, पुट तव्हांजो बाबो शहीद थी वियो। रोअण लॻा, अखियुनि में लुड़क हुया। शुरेह चए थो ॾाढे न रो, मतां यज़ीदीअ मां जे पुठियां हुननि खे ख़बर पइजी वञे त चवण लॻा आंखों पे इख्तियार है,
अच्छा न रोएंगे, लेकिन कल्ब जार जार तो बेख्तियार है। शुरे कलब बेख्तियार खुदा द बाबू समय आ छाव में आ कड़ी जाए ते आके कुल पढ़ाया न अरे तू गोया न कुरान जी लोली दिनिया न वठी हल, मगर शुरे चे तो न अमाजे पुठिया भी यजीदी आहिन पैसा बधी करे जेल में रवानू थो करे असद पुट थो जे अज काफलो निकरंदो कूफे मां मदीने, मदीने वारे वट पहुंची वञो। बई साहबजादा आया, बई नंढड़ा होया, हे असद भी गड्डा सिज लही वियो हुयो, काफिलो निकरी चुको हुयो, गुबार उडामियो पे उन्हें गुस्सते बई पुठिया हलन था। मुझा अजीज भाइरो हेरे तवजह कजा, बई गड हुया पोया ढुकंदा आया, सद मोटी आयो, काफिलो न मिलियो, सजी रात रुलंदे रुलंदे पेरन मुबारकन में फुलकणा पजी विया, हिकड़े वण जे हेठा अचे वेही रहिया आहिनि। हिकड़ो यजीदी इन्हनि खे ॻोल्हींदे ॾिसे थो त सिजु हेॾे आ, रोशनाई हेॾे आ, सिजु उभरण वारो आ, पर हिन वण में नूर जा लाटू नूर जूं आहिनि। अंदर आयो ॾिसे थो वी केरु आयो, पुछे थो केरु आयो, चवनि था न पुछ असुल त मदीने जा आहियूं, अॼु कूफे में मुसाफ़िर आहियूं, हुसैन दिलबर जा बचड़ा आहियूं। कैद करे वठी आयो, जेल में पिया, मशकूर दारोगे वट मशकूर रात जो चयो बचड़ा मां सिर कटराईंदुसि मगर मोहम्मद जे बचड़नि खे कैद न कंदुसि। रात जो कुले ते खणी चए थो त मिस्र ॾे रस्तो थो वञे, कादसिया ॾे भाउ मुंहिंजो मिलंदो है, मुटी निशानी ओॾां ई वञो। मगर अज़ीज़ भाउ ॿई नंढड़ा रात जो रुली विया वीचारा, फिरंदे फिरंदे हिकिड़े हौज़ ते आया। सुबुह जो हिकिड़ी बानी आई, ॿिन्ही जूं शक्लियूं ॾिसी चंड जहिड़ियूं, ॿिन्ही खे खणी घर आई आहे। जंहिंजी बानी ही उहा बि का अहल बेत जी हुबदार हुई, उन्हनि ॾाढी इज़त कई, पेरड़ा धुआरिया, रेशमी हंध विछाया, मानियूं तयार कयूं, मगर नंढड़ा रोई था चवनि त मां असांजे घर में कज़ियो आ, बाबो कुठल आहे, मुस्लिम ख़बर न आहे तले किथे आ। जंहिंजो दिलबर बाबो कुठल हुजे उहे रेशमी हंधनि ते कोन सुम्हंदा आहिनि, मानियूं कोन खाईंदा आहिनि। ओ जी दिल मावा खे त रब्बुल आलमीन ख़ुशि कंदो, ख़ातून जन्न जे झोलीअ में हूंदो, पर असां यतीम आहियूं, मानी न खाईंदासीं, खटुन ते न सुम्हंदासीं। मगर उहा माई वीचारी मिंथूं कराए कराए खाइनि नथा, बिस्तरे ते सुम्हनि था। अञा निंडड़ी आई आहे, पाण कुर्सी रखे वेही रही आहे दरवाज़े ते, चौकीदारी थी करे आधी लड़ी आहे। हिन जो मुड़ुस हारिस आयो आहे, पुछेसि थी त रात जो आयो आहे, घोड़ो नांद केॾे कई, चवण लगी ॿुधा जल्दी। हुन चयो वियोसि मुस्लिम जा पुट ॻोल्हण, इब्न ज़ियाद वॾो इनाम रखियो आहे। यज़ीद चयो आहे त लखें दिरहम दीनार ॾींदुसि। घोड़ो रस्ते में किरी पियो, बचड़ा न मिलिया। ज़ाल चरी त बेहया जे पकड़ी हा त ख़ातून जन्नत खे कहिड़ो मोह ॾेखारी हा। मगर हो चवे थो त न, तुंहिंजो हिन ॻाल्हियुनि सां वास्तो न आहे, मानी खणी आ, मानी अॻियां आहे। अञा बगरह न विधा हई त अंदरां कमरे मां रोअण जो आवाज़ आयो। किथां? नंढड़ो भाउ इब्राहिम उथियो आ। ओ दा तुंहिंजो नालो मिठे मोहम्मद जो आहे, भाउ दिलबर उथ, भाकुड़ो पाए सीनू मिलाए, उथी त वुज़ू सारे तजद जो टाइम आहे, मता नानू मोहम्मद डोरा तोड़े। भाउ दिलबर हाणे हाणे ख़्वाब लधो अथनि, ॾिसां थी त मिठो मोहम्मद बि आयो आहे, बाब मुस्लिम बि आयो, मड़ ख़ातून जन्नत बि आई आहे। भाकुड़ो पाए जॾहिं इब्राहिम पाणी पीतो न मानी खाधे कि न, हेॾे त निहार मां ख़ातून जन्नत बीठी आहे। चए पई मुस्लिम खे त तूं त जन्नत में पे, मोहम्मद इब्राहिम कोन दे त बाबो चए थो मां मार न ॾे, मेणू न ॾे, जो जो अञा पांगो वांग न ॾियो त उहे बि ॿई जन्नत में पहुची वेंदा।
अदा थी वुज़ू कयूं नमाज़ भी पढ़ूं टी करियूं मुंहिंजा भी भाउ त वॾो भाउ को जो अदा पियो ॾिठो आहे तो त ख़ातून न त आई आहे वाकई क्या थी हिननि जो आवाज़ ॿुधी तो हार थियो आहे अंदर थे थो पए घर आयो जीअं आयो चण सां पुॼे थो केर हुननि सम्झो हे बि कोशिश आहे चऊं मुंहिंजे मज़ा बचा हुस्न दिलबर बचड़ा यतीम मज़लूम देर कई तारीख़ के दीवान खे दे बीच मचे थो खे वामा वठी गेले ओट जे वारा जुल्फार करे बदे तो दाल पे करी रसन के होश करे थो विजे के मारो पानड़ी अखणी रोंदी पार सा मिणाब थिस खातून न तो चंदी बचड़ा हथ साए हलो थई मन में इनन के भूखे मजिए चा करन रहा मगर बाजार दुनिया लालच न थो नडड़े घोड़े खणी के डर ते आयो आ 88 में जाए मिसाई मोहम्मद गड दिसी आया से खुदा जो कसम आ नहर शायद आए न वे वरत शायद आए न कदे व्यासे नडरन जे कब्रुन ते पई अखन जा बंद टूटी पिया मी वसी पिया गोया मोहम्मद इब्राहिम जी उन वक्त भी हा पुकार हुई ओ मुझे नाने जा उम्मती ये असा सिर कटायो ने दीन जे बोल के बाला कयो से अमा असा जे हुक्म ते हलो त पो दीन जो बोल बाला करे अचो चो अजीज भाई ने तवज्जो कजा भाई भाग नाम था चलो तका वसियत कयो आखिरी वक्त थव त बई चवन था तसी मौत खवारा कोन है मौत त ऐन विसाल है मौत त यार जो दीदार है मौत त नाने मुस्तफा सा मिलाइंदो अल मौत जसरुन यूसिलुल हबीब हबीब मौत त पुल है जेको महबूब के महबूब सा मिलाइंदो वसियत कर हे लिहार त बई चवन था ओ हार सजान वसियत न इए न था चवन त आस्ते आस्ते तलवार वहाए जा इए न त कब में साजा लाश दफनाए जा इए न था चवन त साजो पैगाम मदीने वारे के पहुंचाए जा हुसैन दिलबर के पहुंचाए जा न न अजानू अचन पयूं अल्लाह जो नालो थई मोकल दे ए सौफ शिफा पानी फुरात जो नहर में वहे पियो मोकल दे त वुजू सारे रब्बुल जो सजदो अदा कयूं पुट्रा भी तो नंढड़ायो चे आयूं न पर बोले कि ये शेव है मशहूर हमारा सिर देना इबादत में है दुस्तूर हमारा मगर वुज़ू सारण न थो ॾे कुत्तो नमाज़ पढ़ण न थो ॾे हाणे नंढो थियो आहे तवजो कजा इब्राहिम चोॾींहं जे चंड जहिड़ो आहे गुलाब जो गुल चप मुरझायल आहिनि उथी टंगड़ुनि में भाकुर विझी चए थो त हारिस अलाह जो नालो अथई निमाज़ बि नथो पढ़ण ॾे हाणे आख़िरी वसिया तलवार पर ऐं मूंखे हण ही मोहम्मद मुंहिंजो भाउ बि आहे नाने मुस्तफा जो नालो बि अथसि वॾा भाउर पीउ जे जाइ ते हूंदा आहिनि मां हिन जा ज़ुल्फ मिटीअ में लेथड़जंदे नथा रत वंदे नथो ॾिसां मूंखे अमड़ ख़ातून जन्नत में यार ॾींदी त मुंहिंजे बाबे मोहम्मद जे नाले वारो मोहम्मद लेथड़ियो पिए तूं बीठो हुए पर मूंखे तलवार हण जे त वाइदो आहे त मां तोखे जन्नत में वठी हलंदुसि पर मूंखे भाउ जो लाश मुबारक न ॾेखार वॾो थियो आहे हुए थो त नहारस वॾा वॾा हूंदा आहिनि ओ मुंहिंजो नालो मोहम्मद जो नालो अथई उहो मेड़ अथई पर मूंखे मार पोइ इब्राहिम ॼाणे त तूं ॼाणी न लुटियो ज़रो शर्म न आयुसि तलवार हणे थो वॾे मोहम्मद जो सिर हलियो वियो आहे तवजह कजा परे किरियो आहे त नंढड़ो इब्राहिम सॾ थो कए त ओ दा मोहम्मद जीव चमाए जीव चमाए जीव चमाए हलिया मुझे झोली में अच हथड़ा विझे थो त मां क़ुरान जूं लोलियूं ॾिए यासीन पढ़े ये ज़ुल्फ मुबारक समय हथ विझे थो मगर ही सिर मुबारक खजे नथो त चए थो त भाउरनि सां भाउर ईअं त कोन कंदा आहिनि झोली